आबादगारनि सां नाजाइज़ हलंदियूं अचनि थियूं, ज़ुल्म हलंदा अचनि था। अॼु बि ॾिसो तव्हां त कमंद जी जॾहिं कटाई थिए थी ऐं कमंद जी कटाई दौरान मिलूं टाइम ते नथियूं खुलनि ऐं रेट जेके हिन ग़रीबनि खे उहे पूरा नथा मिलनि। अॼु एकड़ जी कम से कम हुन ते ख़र्चो जेको आहे ₹1,00,000 आहे ऐं एकड़ जे हिसाब सां तव्हां लॻायो त हुनखे रिलीफ मिलणु खपे ऐं उल्टो हुनखे जेका आहे रक़म उहा 200 कई थी वञे या रेट हुनजो आहे 250 कयो थो वञे। उन में हारीअ खे आबादगार खे नुक़सानु ई नुक़सानु आहे। तंहिंजे करे असां अपील कयूं था वज़ीर आला सिंध खे त पहिरियां सभ खां पहिरियां त आबादगारनि खे रेट मिलणु खपे कम से कम 400। उनखां पोइ जीअं कमंद जी कटाई थिए त कमंद जी कटाई दौरान मिलूं टाइम ते खोलियूं वञनि, पर उल्टो ईअं थो थिए त जीअं कटाई उरूज ते अचे थी त मिलूं बंदि कयूं थियूं वञनि। असांजे वज़ीर आला सिंध खे ऐं वज़ीर पाकिस्तान खे अपील आहे त आबादगारनि जी सार संभाल लयूं वञे ऐं हुननि खे कम से कम 400 अघु कमंद जो ॾिनो वञे।